हरिओम, जय झूलेलाल सभिनी खे। वेलकम। असांजो ही जेको ॿियों सेशन आहे हिन साल जो। अचो त पहिरीं हिकिड़ो नंढो वीडियो आहे मूं वटि असांजे झूलेलाल जे पलव जो, उन सां 2 मिंटनि जो उन सां शुरू करियूं ऐं पोइ असीं वधीक जेको आहे सो असांजी एक्सरसाइज़ ऐं चंदवाणी साहिब खे ॿुधंदासीं। लेट मी share the screen. तव्हांखे स्क्रीन ॾिसण अचे पई? न अच्छा, हिकु मिंट। ये स्क्रीन ॾिसण अचेव पई? बिल्कुल स्क्रीन आई कोन्हे, वही तव्हांखे नथी अचे ॾिसण? छो भला? हिकिड़ो मिंट। अच्छा, शेयर कोन कई हाँ हुई। हियर आई बराबर। अच्छा, जय झूलेलाल। जय झूलेलाल। हाणे ॾिसण अचेव थी स्क्रीन? जी। हाँ, असांजी लाइट बंद आहे। हा, भले भले, ठीकु आहे। पाण खे म्यूट ते हा। रखो प्लीज़। हाँ, सभिनी खे झूलेलाल। अच्छा, हाणे अचो त मां हिन खे बि करियां बंदि। ऐं असीं पंहिंजी एक्सरसाइज करे वठूं जल्दी। चंदवाणी साहब, जस्ट फॉर द जी। रिकॉर्ड, छो जो असां ही ऑलरेडी सर्कुलेट कई आहे, जेके कोन आया आहिनि या जिन खे इंट्रस्ट आहे उन्हनि जे लाइ ही क्विकली ज़रा असीं करियूं था। हिन में महिरबानी करे ॿुधाइजो कुझु घटि वधाई हुजे त। जी। त पहिरियां 5 असांजा अंग्रेज़ी अखर जेके कॉमन असीं मिक्स कंदा आहियूं सिंधीअ ॻाल्हाइण में। पहिरियों आहे अमेज़, जंहिंजो सिंधी तर्जुमो थींदो हैरान या अचरज। जी। एम्बिशन, तंहिंजो मतिलबु, तंहिंजो ट्रांसलेशन जेका थींदी सा तर्जुमो हिर्स, मुराद, उमंग। हाणे उमंग मूंखे ख़बर कोन्हे सिंधी अखर आहे या न।
आहे बिल्कुलु। अच्छा, त सिंधी अखर आहे। तंहिंखां पोइ आमीन। हाणे आमीन इज़ हिंदीअ में चइजे त तसास्तु, पर सिंधीअ में चइजे त शल ईअं ई थिए। जी अमेंड। जी साईं। आमीन जो उच्चार आहे आमीन। अमीन। हा अच्छा, ई वारो ई मात्रा आहे। हा, उर्दू लफ़्ज़ आहे। अच्छा अच्छा, त आमीन शल ईअं ई थिए। अमेंड सुधारण या तरमीम। हा तरमीम बि उर्दू अखर ई हूंदो मूंखे लॻे थो, या जी अरबी अखर। जी 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 जी। अमंग मंझि, विच में। हा अच्छा, ही जेके हुआसे 5 अखर असांजा अंग्रेजी जंहिंजी सिंधी माना, ऐं हिन में मां रिक्वेस्ट कंदुसि सभिनी खे पंहिंजे हिसाब सां थोरो जे इस्तेमालु करियो जुमिले में त ॾाढो सुठो। तंहिंखां पोइ आहिनि एनोटिम्स या जंहिंखे चइजे भई अपोज़िट वर्ड्स, ज़िद। भारी पंहिंजो थींदो हल्को। जी भरियल ख़ाली या सखणो। सखणो सही थींदो साईं? हा हा भोग त्याग या छॾे ॾियणु। जी डिॼणो उन जो अपोज़िट आहे बहादुर या हिमत वारो। जी तक़दीर तदबीर। जी तकड़ आहिस्ते। जी अच्छा, तंहिंखां पोइ जेको आहे सो ही आहिनि सिनोनिम्स, साॻी माना वारा लफ़्ज़। थेली, ॻोथरी या झोली। टुको, वढ या वढ ऐं चहक। टुको जेको असीं चवंदा आहियूं भई वैक्सीनेशन जंहिंखे चइजे, त उन जो सिंधी अखर जेको आहे ॿियो सिनोनिम वढ, माना छो जो चहक ईंदो आहे या सुई लॻंदी आहे त उहो उन जो वढ या चहक। चहक। टिको, दाग या कलंक। पारां उन जो सिनोनिम जेको आहे सो बदिरां या तरफ़ां, भाई मुंहिंजे बदिरां, मुंहिंजे पारां या मुंहिंजे तरफ़ां। पारत माना सिफारिश। अच्छा, भलामण अखर ॿुधो आहे मूं, पर मूंखे ख़बर न आहे इहो सिंधी आहे या न। आहे सिंधी आहे। अच्छा अच्छा, ठीकु आहे साईं, थैंक यू। अच्छा, हाणे जल्दी अचो त थोरा मुहावरा असांजा इस्तिलाह ॾिसूं। भाॻीअ भर ते हुअणु और भॻीअ भर ते हुअणु। भाग्य भर ते, हा भॻीअ भर ते हुअणु माना तमामु वॾी उमिरि थी वञणु या ॿुढो थी वञणु। टोटा चॿाइणु माना घणो परेशान या घणो तंग करणु या थियणु। हा या कंहिंखे शिकस्त ॾियणु। हा शिकस्त। अच्छा, माना कंहिंखे हा डिफीट हाराइण कजे, हाराइजे। जी हा बराबरि। जी अच्छा, टक मां वार लाहिणु जी माना सिधो करणु। जी मुंहुं ॾियणु माना साम्हूं पवणु या थियणु या मुक़ाबिलो करणु। जी तंहिंखां पोइ आहे, हिकु मिंट केरु आयो आहे जंहिंखे मां एडमिट करियां। I don't know how to. Here to ho. Anyway, we will see again. Acha hi hai. This is hide and seek. I'm sorry. अच्छा, ऐं पंजो जेको आहे मुहावरो हो, मुंहं जो पुनो लहणु। पन्नो लहणु। पन्नो पनो। अच्छा, हा पनो लहणु माना शर्मिंदो करणु या लॼाइणु। जी तंहिंखां पोइ कुझु पहाका आहिनि
तो पेट भरियो मुंह कारो सही जी माना फ़ाइदे लाइ बेइज्जती सण जी 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 पाण न पारे कुत्ता धारे पाण न पाले पाले हा अच्छा ठीकु आहे करेक्शन पोइ कजो काई हाँ ॻाल्हि न मां इन करे थो करियां जो पोइ हिन में रिकॉर्डिंग में नथी अचे इन करे ओके जी पाण न पाले कुत्ता धारे माना कमाई खां वधीक ख़र्च करणु जी जेको अफोर्ड न करे सघे माण्हू उहो ख़र्च करणु हा हा जंहिंजी वाट न वञिजे तंहिंजो पंधु न पुछिजे जी त गैर वास्तेदार या बिना मतलब कंहिं मामले में दखल अंदाज़ी करणु या उन में वक़्तु विञाइणु जी जव डेरी गॾो रखपाल जी माना चोर खे चौकीदार ठाहिणु हा जेकी ॾिसे ॼार सो ॾिसे मेव त फाटी मरे इहो वरी पढ़ो जेकी ॾिसे ॼार सो जो ॾिसे मेव त फाटी मरे कुझु रॉन्ग थो लॻे मूंखे अच्छा ऐं ही माना हिकु मीनिंग मिनट छा आहे हुनजी जी मूंखे लॻे थो थोरो कुझु हिन में अखर घटि वधि आहिनि या हेठि मथे आहिनि हा कुझु मिसिंग लॻे थो ऐं मुंहिंजो ॿुधल न आहे अच्छा पर हिन जो मतिलबु जेको मूं पढ़ियो उहो आहे त भई नंढी दिलि या घटि हौसले वारो घणो कुझु ॾिसी कोन सघंदो ओके मीन्स हिमत कोन थींदी हुनखे त हिनखे मां हिकु मिंट ज़रा हाईलाइट करे थो छॾियां त पोइ हिनखे थोरो रिसर्च कबो वधीक अच्छा हाणे हिन में मूं कुझु ऐड कयो हाणे उन जो कोई एतिरो मूंखे रिस्पॉन्स नथो मिले सो शायदि नेक्स्ट टाइम न कंदासीं मूंखे ईअं हो त भई हिकु कंहिं अहिड़े जुमिले जा या सेंटेंस या जेके आहिनि से ॿिया कहिड़ा इडियम्स या ॿिया कहिड़ा पहाका आहिनि असां में चवंदा आहियूं हथ जोड़ करणु त उन जा ॿियो आहे हिकिड़ो मैचिंग पहाको जंहिंखे चइजे मिंथ मेड़ करणु या साईं साईं करणु इहो पहाको न आहे इहो इस्तिलाह ई आहे इस्तिलाह अच्छा हा त ही इडियम्स ऐं प्रोवर्ब्स ॿई गॾु आहिनि हा पर हे सभु तव्हां इडियम्स ई लिखिया आहिनि हा जी माना ही उन जो ई ईअं हो त भई ॿियो कुझु हुजे हा, वधीक त उहो जी 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 जीअं सिनोनिम्स थींदा आहिनि तीअं हा कमु न पुॼणु हॾ वेही वञणु या कर वेही वञणु जी हा में हा मिलाइणु आज़ी निज़ारी करणु या काण कढणु हाणे काण कढणु सही आहे हा अच्छा त काण जो मतिलबु छा थींदो एक्चुअली हिते रेफरेंस जेको आहे हुन में ईअं आहे भई कंहिंजे अॻियां गेजू घटि थियणु हुनजे अॻियां काण कढणु अच्छा बराबरि बचत करणु माना कर कसर करणु या सांग सरफ़ो करणु हा ऐं धाक जमाइणु माना अखियूं ॾेखारणु जी जी अञा बि ही धाक ॼमणु थींदो पंहिंजो असरु विहारणु पंहिंजो असरु विहारणु या धाको ॼमाइणु जीअं धाक लिखियो आहे धाको बि थींदो आहे धाक या धाको अच्छा अच्छा जी त उन जो हिकिड़ो ॿियो थींदो पंहिंजो असरु विहारणु जी 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 थैंक यू साईं बस वॾी महिरबानी तव्हां हिन में जेको आहे सो मां हिनखे हाणे बंदि थो करियां ऐं स्टॉप शेयर त असांखे फुल स्क्रीन अचे ऐं अमर भाई वेलकम वेलकम असांजो मिस्टर अमर उछाणी साईं म्यूट कयो तव्हां अनम्यूट करियो पाण खे अमर भाई अनम्यूट करियो अमर भाई अनम्यूट करियो वी कैनॉट हियर यू हा सॉरी हाँ जी महेश भाऊ जय झूलेलाल जय झूलेलाल मुंहिंजो नालो अमर ओछाणी आहे ऐं मां हींअर वैंकूवर जो रहवासी आहियां ऐं 6 तारीख़ मां हिते बॉम्बे में पहुतुसि
पर असल में जेको मुंहिंजो चइजे जेकॾहिं भई मुंहिंजो ठिकाणो चइजे या मुंहिंजो नंढे पैमाने ते जेको वतन चइजे उहो मुंहिंजो उल्हासनगर आहे। मां उते वॾो थियुसि, मुंहिंजी एजुकेशन बि उते ई थी ऐं कॉलेज बि मां उते ई पढ़ियुसि। पोइ मां 1984 में मुलुंड में आयुसि। तंहिंखां पोइ वरी 1989 खां पोइ मां ॿाहिरि ई आहियां ऐं हींअर 23 सालनि खां वठी करे वैंकूवर में रहंदड़ आहियां। अच्छा, हाणे उहो त थियो खणी करे भई ठीकु आहे असांजी फिज़िकल ॻाल्हि, पर हाणे असांजी जेका सदाईं जेका चइजे लेव जेका आहे असां सदाईं इंडिया सां उल्हासनगर सां लॻल ई आहे। मां कोशिशि करे तव्हांजा प्रोग्राम जेको आहे या त ॾिसण जी कोशिशि कंदो आहियां या ॿुधण जी कोशिशि कंदो आहियां ऐं उन मां घणो ई सिखियो आहियां। न सिर्फ़ु सिखियो आहियां पर मूंखे हिकु क़िस्म जो लुत्फ़ ईंदो आहे जॾहिं जॾहिं मां तव्हांजो प्रोग्राम ॾिठो आहे। ऐं तव्हांजे प्रोग्राम में त जेके कमु कंदा उहे आलिम आहिनि, चांदवानी साहिबु आहिनि ऐं हू ॿिया हूंदा हुआ जेके पहिरीं प्रोग्राम ॾींदा हुआ ऐं उन सां गॾु जेको तव्हांजो जेको जहिड़े नमूने में दादा मुरलीधर। हा हा उहो त उन्हनि बि हिकु दफ़ो तमामु वॾो जेके आहिनि से पहाकनि जी जेका लिस्ट मोकिली हुई, उहो सॼो जेको आहे उन मां घणो कुझु सिखियासीं। ऐं तव्हां जीअं प्रोग्राम जेको कन्वीन करे रहिया आहियो, हर दफ़े सां मूंखे जॾहिं जॾहिं मूंखे मां तमामु सुठो शागिर्द न रहियो आहियां, पर जॾहिं जॾहिं मां इहो प्रोग्राम तव्हांजो ॿुधो आहे मूंखे सिखणु त ख़ैर आहे ई सही, उन में त कोई शक ई कोन्हे, पर मज़ो ईंदो आहे। छाकाणि त हिन क़िस्म जो प्रोग्राम मां सम्झां थो त पंहिंजे लेखे असुल पंहिंजे लेखे में हिकु अकेलो ई प्रोग्राम आहे। किथे बि हिन नमूने में जेका छुंद सिंधी जेका चइजे उन्हनि में जेका आहे सा माण्हूअ जी ॾेठ वेठ थिए ऐं जेके ॻाल्हियूं असांजे ज़हन मां सचुपचु निकिरी वयूं आहिनि, हाणे असां उहे अखरनि में यूज़ था कयूं, न वरी असां उन्हनि खे यादि ई था कयूं पिया। इहा असांजी बदकिस्मती आहे, पर उन्हनि जी यादि जॾहिं अचे थी को उहो ज़मानो हो जॾहिं असां उहे पंहिंजे गुफ़्तगू में आणींदासीं उहे अखर, हाणे उहे वरी वरी असांखे मिलनि था त ॾाढी ख़ुशी थी थिए पई। ख़ैर मां एतिरो ई चवंदुसि ऐं वरी बि मां सचुपचु तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां। मां सिर्फ़ु पंहिंजे पारां न, पर मूंखे लॻे थो त मां इन में सभई जेके सिंधियत सां ऐं सिंधी ॿोलीअ सां जिन जो प्यारु आहे, पर हालतुनि जे करे जेको आहे से उहे पंहिंजो अज़हार न करे सघिया आहिनि, मां उन्हनि जो आवाज़ आहियां। भई सम्झो त सचुपचु मां तव्हांजो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां। जय झूलेलाल। जय झूलेलाल साईं अमर भाई, थैंक यू वेरी मच। अमर भाई जीअं चयो त असांजा मुंहिंजा त वॾा भाउ वांगुरु आहिनि ऐं थैंक यू वेरी मच फॉर जॉइनिंग। अच्छा चंदवानी साहब, ओवर टू यू। ॿ मिंट मां ॻाल्हायां अमर ओचाणी साहिब सां मिंट। जी जी बिल्कुलु बिल्कुलु। साईं तव्हां उल्हासनगर में किथे रहंदा हुआ या उल्हासनगर में हींअर केरु तव्हांजो को मिट माइट भाउ आहे हींअर? हींअर आहिनि के मिट माइट, परियां मिट माइट आहिनि, पर दोस्त आहिनि, दोस्त अञा बि उल्हासनगर में आहिनि। ऐं मां ॿिनि टिनि जॻहियुनि ते रहियुसि। मुंहिंजी शुरूआत जेका थी सा 2 नंबर में असां रहंदा हुआसीं, पोइ वरी असां वियासीं 4 ऐं 5 नंबर में, तंहिंखां पोइ वापसि वरी 2 नंबर में आयासीं जिते सीरू चौक ऐं राशन ऑफिस जे विच ते, जिते हा हिते ई इन एरिया में सीरू चौक ऐं नेहरू चौक ऐं हुनजे विच में। ऐं ॿियो मुंहिंजा दोस्त आहिनि उते, उन्हनि सां टच में मां उतां बि आहियां। ऐं मां पढ़ियुसि 4 नंबर में नेताजी हाई स्कूल में, मुंहिंजी जेका मैट्रिक पास कई उहा नेताजी हाई स्कूल में थी। तंहिंखां पोइ वरी मां RK तलरेजा स्कूल में उतां ग्रेजुएशन कई। तंहिंखां पोइ वरी असां वियासीं हिते बॉम्बे यूनिवर्सिटीअ में, उते एजुकेशन थी।
माना टच कनेक्शन आहे ई साईं, उल्हासनगर सां कनेक्शन तमामु सुठे नमूने में आहे। ऐं जॾहिं बि हिते मां घणो करे साल 2 साल मां ईंदो ई आहियां इंडिया में, हे लास्ट या 2 साल 3 साल जेका आहे सा उहा दुनिया हिकदमि तब्दील थी वई आहे। पर जीअं ई मौक़ो मिलियो, जॾहिं मां ही प्रोग्राम ठाहियो आहे, थियण पई लॻे पर जॾहिं उहो अचण जो मौक़ो थियो त हालतूं सफ़ा फिरी वयूं। पर चयोसीं ठीकु आहे भई, हाणे साईंअ जे नाले ते हलूं था पिया, हिन ताईं उन ताईं बचायो आहे त अॻिते बि उहो ई बचाईंदो। त साईं बसि इहो ई आहे, इहा ई पहचान आहे। ऐं चंदुर ॿियो होचाणी, बसि चंदुर होचाणी उल्हासनगर जो कोई तव्हांजो वाक़ुफ़ आहे? हा, मुंहिंजो सौटु आहे उहो। सौटु माना बिरादरी जीअं थींदी आहे। हा हा, बैंक मां रिटायर कयो अथई, फाइनेंस जो कमु कंदो आहे, उहो ई आहे। हुन सां मुंहिंजी लिंक अथव। फाइनेंस जो कमु कंदो आहे, हींअर अॻु में कंदो हा, हो। बैंक में हुयो, पहिरीं बैंक में हुयो, हाणे फाइनेंस जो कंदो आहे। जंहिंजो ब्रदर दुबईअ में हो, हींअर शायदि गुज़ारे थो कोरोना जे टाइम। हा हा, मुंहिंजी हुन सां सुठी लिंक अथव। अच्छा अच्छा, हा हा, त अॻे दफ़े मूंसां मिलियो। अच्छा अच्छा अच्छा, ठीकु आहे, किथे न किथे जुड़ियल आहियूं। बिल्कुलु, वर्ल्ड इज स्मॉल, वन मोर एग्जांपल। ओके त तव्हां साईं किथे रहियल आहियो? हींअर कल्याण में आहियां। पहिरीं उल्हासनगर में ई रहंदो हुउसि, चंदुर होचाणीअ जे वेझो ई हो मुंहिंजो बि घरु। ऐं हुन सां बि मुंहिंजी ॾे वठ जो कुझु कमु आहे शुरूअ खां, काफ़ी सालनि खां, त हुन सां अचु वञु पई थींदी आहे। हींअर बि ॻाल्हि ॿोल थींदी आहे बिल्कुलु। अच्छा, त कल्याण में तव्हां आहियो त शायदि शेव बुधाणीअ खे सुञाणंदा हूंदा, प्रोफेसर शेव बुधाणीअ खे। बिल्कुलु बिल्कुलु सुञाणा। उहो मुंहिंजो यार आहे। अच्छा अच्छा अच्छा। हा, ऐं सुठो, माना असां नंढे हूंदे खां ई मिले गॾियल आहियूं। हा, अॼु बि ॻाल्हायोमांसि। हा, ठीकु आहे। हा त साईं शुरू कयूं। हाज़ुर साईं, हाज़ुर। हा, पहिरीं त तव्हां जेको शुरूअ में पलव हलायो उन बारे में चवां कुझु। हक़ीक़त इहा आहे त को बि प्रोग्राम जॾहिं पूरो थींदो आहे, यानी कंहिं बि कार्य जी जॾहिं पूराई थींदी आहे, त पलव तॾहिं हलंदो आहे, ऐं तव्हां शुरूअ में हलायो। बिल्कुलु साईं, हा, मूंखे बिल्कुलु अहसासु आहे। हाणे मुंहिंजो हिकिड़ो, सॉरी, जस्ट टू गिव अ वेरी क्विक एक्सप्लेनेशन, छो जो प्रार्थनाऊं ऐं भॼन घणेई आहिनि, पर उहे वॾा थी था वञनि। मूंखे तकलीफ़ इहा थींदी आहे त 2-3 मिंटनि जो कुझु मिले। ऐं साईं जो नालो वठिणो आहे। एक्चुअली त अॼु गुरु गोबिंद सिंह जी असांजी वरसी आहे, उन जो ॻोल्हियुनि पे मिलियो कोन, त मूं चयो चलो हलो असीं पलव ई था पायूं। मूंखे एक्चुअली चवणु खपंदो हो त ही शुरूआत आहे, पर पलव पायूं था। बिल्कुलु, पलव पाइण जो मतिलबु ईअं आहे, बाबा क्लास में कॾहिं प्रोग्राम कुझु पूरो चयो, बाबा पलव पायो, पूरो कयो। पलव पाइण जो सेंस ई उहो आहे। ठीकु आहे। जी जी। चाहे घणनि खे स्कूल में जॾहिं असांखे प्रेयर कराईंदा त प्रेयर जन गण मन लास्ट में थींदी हुई, जंहिं महिल स्कूल पूरो थींदो हो, ऐं वंदे मातरम जेका आहे उहा शुरूआत में थींदी हुई। घणनि हंधनि ते सम्झ घटि आहे, या मतिलबु पोइ किथे कमु हलाइण वारो कमु आहे, जन गण महिल पहिरीं बि करे छॾींदा आहिनि, पर थियणु उहा पछाड़ीअ जो खपे। त पलव जो मतिलबु आहे पछाड़ी। ठीकु आहे। एनीवे, हाणे अॼु लोक कहाणियुनि ते थोरो कंटिन्यू कयूं था। मां 2-4 लोक कहाणियूं तव्हांखे अॼु ॿुधाईंदुसि, ऐं पोइ वरी अॻियां टॉपिक ॾिसंदासीं। जे टाइम बचो न त नेक्स्ट लेक्चर में वरी उहो नओं टॉपिक शुरू कंदासीं। जी। हाणे लास्ट टाइम मूं कुझु लोक कहाणियूं ॿुधायूं, जंहिंमें ईअं बि चयो त अञा लोक कहाणियूं त ईअं काफ़ी आहिनि, भई 100-1000 में निकिरंदियूं सम्झो, जेकॾहिं उन्हनि ते वञूं त। पर जेके जेके ख़ासि आहिनि, तव्हां बचपन में बि के ॿुधियूं हूंदियूं। ॿुधियूं इन करे थो चवां, छो त पहिरियों वक़्तु अहिड़ो हूंदो हो जो सिर्फ़ु ॿुधण ॿुधाइण ताईं बि महदूदु हूंदो हो। किताबनि जो सिलसिलो अञा असांजो जेको आहे उहो घणो पोइ शुरू थियो आहे। या रादर ईअं चवां, असांजी अल्फ़ाबेट ई 1853 में असांखे मिली आहे। त प्रोज़, रादर ईअं चवां, प्रोज़ जी जेका लिखत, या ईअं चवां जेको बि कुझु लिखण जो कमु हो, किताबनि जो कमु हो,
उहो 1853 खां पोइ थियो आहे, यानी क़रीब क़रीब पोणा 200 सालनि जे अंदरि ही सभु कुझु साहित्य असांखे किताब जेके आहिनि उहे पोइ मिलिया आहिनि। त उन खां अॻु असां वटि लिखत में न हूंदो हुयो, ज़बानी हलंदो हुयो, या ईअं चवां असांजी जेका हाणे जी स्क्रिप्ट आहे उन खां सवाइ कंहिं ॿी स्क्रिप्ट में लिखियो वेंदो हुयो। पर पोइ बि ईअं चवां स्क्रिप्ट उहे कम कढा हूंदियूं, ज़रूरी कम थींदा हुआ, पर स्कूलनि जूं पढ़ायूं वग़ैरह उन्हनि में न थींदियूं। ही जॾहिं स्क्रिप्ट अचणु शुरू थियूं न त उन खां अॻु माण्हू अरबी पढ़ंदा, फारसी पढ़ंदा हुया, या अञा बि सिंध सां रिलेटेड जेके ॿियूं ॿोलियूं हूंदियूं उन्हनि जूं स्क्रिप्ट्स वग़ैरह सिखंदा हुया। हाणे असां वटि बि लोक कथाऊं जेके कंपाइल थियूं, पोइ ट्रांसलेट बि थियूं शुरू शुरूअ में, ऐं पोइ पंहिंजूं ठाहिणु शुरू थियूं। त उन ज़माने में हिकिड़ी सूरजमुखी गुल जी कथा आहे। हाणे सूरजमुखी गुल लाइ सभिनी खे ख़बर हूंदी त सुबुह जो सवेर जॾहिं सिज उभरंदो मस आहे त सूरजमुखी गुल सिज जे तरफ़ हूंदो आहे, ऐं जीअं जीअं सिज मथे चढ़ंदो वेंदो आहे त उहो सूरजमुखी गुल पंहिंजो तरफ़ मटाईंदो वेंदो आहे या फिरंदो वेंदो आहे, यानी ओभर खां हुनजे मुंहं जी शुरूआति थींदी आहे, ऐं पोइ शाम जो सिज लहंदे लहंदे उहो गुल पाण ई ओलह तरफ़ थी वेंदो आहे, ऐं पोइ झुकी वेंदो आहे। ऐं वरी जॾहिं सुबुह जो ॿिए ॾींहं ते शुरूआति थींदी आहे सिज जी, या सिज उभरंदो आहे त वरी ओभर खां शुरू थींदो आहे ऐं पोइ फिरंदो आहे। हाणे अहिड़े नमूने सां सूरजमुखी गुल जो जेको आहे सिज जे किरणनि सां वास्तो आहे सिधो, या ईअं बि चवंदा आहिनि त भई सूरजमुखी गुल सिज जो भॻत आहे, या हुनजो दर्शन करण खां सवाइ ॿिए कंहिंजो दर्शन न कंदो आहे। हाणे जीअं जीअं चयमि भई सूरज फिरंदो आहे तीअं पंहिंजो तरफ़ मोड़ींदो आहे। हाणे सूरजमुखी जी जेका डांडी हूंदी आहे उहा बाक़ाइदा ॼण किरी पवंदी आहे, ईअं झुकी वेंदी आहे, ऐं सॼी राति ढकियल हूंदी आहे, ऐं उनखे सम्झो ऊर्जा मिलंदी ई सिज मां आहे। हाणे उनजी जेका लोक कथा आहे भई कीअं थी आहे उहा, चवनि था कंहिं ज़माने में हिकु नंढी बालिका हुई, छोकिरी हुई, उहा तमामु ख़ूबसूरत ऐं वणंदड़ हुई। उन ज़माने में जॾहिं अञा कपिड़ा लटा न हूंदा हुया त माण्हू उन ज़माने में वणनि जा पत्ता, गुल वग़ैरह, वलियूं, इहे पन वग़ैरह उनजो पहरवास कंदा हुआ, उहे पाईंदा हुआ। उहा बि छोकिरी बि उहा बन मां गुल चूंडींदी हुई, या पत्ता वग़ैरह जेके हुया उहे पंहिंजो उन सां शरीर ढकींदी हुई। पर रोज़ उन छोकिरीअ जी आदत हुई उहे गुल चूंडे ऐं उहे पत्ता वग़ैरह जेके हूंदा उहे पाण सां पाए करे गुल खणी करे तमामु मथे टकरीअ ते हली वेंदी, ऐं टकरीअ ते पहुची मथे उते सिज तरफ़, सिज जीअं ई निकिरंदो हो त सिज खे उन्हनि गुलनि जी अंजलि ॾींदी। वन में रहंदी हुई, घुमंदी फिरंदी हुई, नदीअ झरणे जो पाणी पीअंदी हुई, प्यास बुझाईंदी हुई, खाधे पीते जूं शयूं नेचुरल हूंदियूं हुयूं। हुनजी पर हमेशह इहा चाइना हूंदी हुई त सिज देवता हेठि लही अचे ऐं हुनजो अची हथु पकड़े। इहा उन ॿार जी ॿाराणी ॿुधी हुई। हाणे जीअं पोइ तीअं थोरी थोरी वॾी थी, हिकु ॾींहुं अहिड़ो बि थियो जो हिकदमि सिज ॾांहुं आसाइते नज़रनि सां उहा जॾहिं निहारे रही हुई, ऐं उन निहारींदे निहारींदे सॼो ॾींहुं बिल्कुलु विञायो, ऐं सिज जेसि ताईं न लथो तेसि ताईं बाक़ाइदा उहो पंहिंजो मुखड़ो फेराईंदे बीठी रही, ऐं पछाड़ीअ जो जॾहिं सिज लही वियो त पाण बि मुरझाइजी वई, ऐं ज़रे घटि दुखी थी रोअणु शुरू कई त सिज छो न आयो, या सिज लही न आयो। बरसाति जी मौसम थींदी हुई, बादल जॾहिं अची वेंदा सिज ढकिजी वेंदो, तॾहिं बि हुनखे ॾाढी पीड़ा थींदी, तकलीफ़ थींदी। ऐं वरी जॾहिं सिज जो दर्शन कंदी हुई त वरी हिनजो मुरझायल चहिरो वापसि टिड़ी पवंदो, ऐं हुनजी दिलि बिल्कुलु बाग बहार थींदी हुई। धीरे धीरे बरसाति पवंदी त हुनखे लॻंदो भई अमृत जी बरसाति पइजी रही आहे, सोन जी बरसाति पइजी रही आहे। अहिड़े नमूने सां वक़्तु गुज़रंदे नेठि हिन जे मन जी जेका उहा मुराद हुई उहो सूरज धरतीअ ते न आयो। तॾहिं बि उन छोकिरीअ जो जेको धीरज हुयो
या जेका हुनजी उमेद हुई उहा पूरी नथी या घटि न थी। उहा पंहिंजी साधना पंहिंजी कंटिन्यू रखे थी, रोज़ साॻे ई नमूने सां सिज खे उहा ई गुलनि जी अंजलि ॾिए थी ऐं उहो बिना बंदि करण जे कंटिन्यू रखे। इहा उपासना कंदे 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 हिकिड़े ॾींहुं हिकिड़े ऋषिअ इहो नोट कयो, ॾिठी वियो ऐं हुन ऋषिअ नेठि हुन बालका खे अची करे हिकिड़े ॾींहुं ख़ुशख़बरी ॿुधाई त भॻवानु सूरज तो ते ॾाढो प्रसन्न थियो आहे ऐं श्रद्धा भक्तीअ सां प्रभुअ जी कृपा तुंहिंजे मथां थी आहे। तुंहिंजे जीवन जो इहो संदेश सभिनी खे मिले उन लाइ तूं अॼु खां वठी हिन सूरजमुखी गुल जे रूप में धरतीअ ते रह। तंहिंखां पोइ चवनि था उन गुल जो नालो सूरजमुखी गुल कयो। हक़ीक़त में उहो रूप छो न छोकिरीअ जो जेका हुनजो इंतज़ारु कंदी हुई। हाणे हिंदू संस्कृतीअ में सूरज जी उपासना त कई वेंदी आहे। सूरज खे उभरंदे ई माण्हू हुनखे पाणीअ जी अंजलि ॾींदा आहिनि। उनजो जेतोणीकि साइंटिफिक जेको मतिलबु आहे उहो कुझु ॿियो आहे। हक़ीक़त इहा आहे सूरज जो जेको पहिरियों किरण हूंदो आहे, यानी सूरज जे उभरंदे ई जेकॾहिं सिज खे पाणी ॾिबो आहे त हुनजो बेनिफिट थींदो आहे। पर जिन खे ॼाण नाहे या जिन खे ॿुधायो ई न वियो आहे, पोइ त घणा ई माण्हू पंहिंजे नेम जे हिसाब सां अॼु बि जंहिं महिल उथंदा आहिनि पोइ ओॾी महिल सिज खे पाणी ॾींदा आहिनि। नेम पंहिंजी जॻह ते आहे, पर एक्चुअल जेको बेनिफिट आहे हुनजो ईअं आहे, सिज खे अर्घ ॾियणु चइबो आहे, उहो सिज खे पाणी ॾियणु जेको चइबो आहे उहो ॾिबो ई ईअं आहे, लोटी या लोटो पाणीअ जो उहो पंहिंजे मथे खां मथे करे भई हीअं मथे खणबो आहे ऐं जेको पाणी ॾिबो आहे उहो पाणी जी जेका लार किरंदी आहे, सिज जी रोशनी उन पाणीअ मां पासनि थींदी आहे ऐं अखियुनि ते हुनजो असरु ईंदो आहे, त उनजो बेनिफिट एक्चुअली तॾहिं थींदो आहे। ऐं उहा बि सुबुह जी जेके पहिरियों किरण हूंदी, जेको पहिरियों पहिरियों सिज उभरंदो, ईअं न 10 बजे सिज खे पाणी ॾियणु उनजो सेंस कोन्हे, उनजो उहो बेनिफिट न ईंदो। जंहिं महिल सिज पहिरीं पहिरीं उभरंदो आहे ओॾी महिल हुनजो बेनिफिट आहे। त घणियूं ॻाल्हियूं आहिनि अॻे ज़माने में असांखे फॉर्मल तौरु या नेम तौरु सेखारियूं वेंदियूं, पर एक्चुअल उन्हनि जी जेका मीनिंग हूंदी हुई या उनजो जेको फ़ाइदो हूंदो उहो ओॾी महिल बयानु न कयो वेंदो त पोइ उहे फॉर्मेलिटीज़ थी हलंदियूं रहंदियूं। अञा ताईं बि असांजा विर्त नेम धर्म जेतोणीकि उन्हनि जा बेनिफिट्स, उन्हनि जो जेको सेंस आहे उहो कुझु अलॻि आहे। विर्त रखण जो सेंस पंहिंजे शरीर सां आहे, पर पोइ उन ज़माने में अॿोझ माण्हुनि खे सम्झाया वेंदा ख़ाली भई हीअं करिणो आहे, वधीक मीनिंग या उनजो सेंस न ॿुधायो वेंदो त उहो हलंदो रहंदो। हिते बि सूरजमुखी गुल जी इहा जेका इहा लोक कहाणी आहे, इहा घणनि खे ख़बर न आहे जेतोणीकि, पर मां ईअं नथो चवां त इहो सच हूंदो, पर इहा लोक कहाणी हिंदुस्तान जी बि न आहे, हिंदुस्तान खां कंहिं ॿाहिरि मुल्क जी आहे, फॉरेन जी आहे। हिंदुस्तान जूं बि काफ़ी लोक कहाणियूं आहिनि घणियूं, पर वक़्त सिर उन्हनि में बि सचायूं जेके आहिनि, जीअं मूं बताए फ़क़ीर जा किस्सा ॿुधाया, अहिड़े नमूने सदीक फ़क़ीर, मुराद फ़क़ीर, लाल शहबाज़, पीर पट्टो, केतिरा ई दरवेश आहिनि जिन जूं कहाणियूं जाम आहिनि। उन्हनि कहाणियुनि में हक़ीक़तूं बि आहिनि, उन्हनि कहाणियुनि में केतिरियूं सचायूं बि आहिनि, केतिरा उन्हनि में ज़रे घटी में तव्हां करामतूं बि आहिनि। ऐं उन खां सवाइ केतिरियूं ॿियूं कहाणियूं, जीअं मूं प्रेम कहाणियूं ॿुधायूं, मां उन प्रेम कहाणियुनि जो ज़िक्र हिते बिल्कुलु नथो कयां छो त जाम आहिनि, घणियूं आहिनि, कुझु ॿुधल बि हूंदियूं घणनि जूं। अहिड़े नमूने सां हिकु कहाणी आहे जेका बि हिंदुस्तान सां वास्तो नथी रखे, हिंदुस्तान खां ॿाहिरां जी आहे, पर उन नमूने सां उनजो ज़िक्र कयल आहे त जीअं हक़ीक़त सचाई असांखे ख़बर पवे। देव पुरुष असां वटि घणा ई आहिनि, उन्हनि जूं कहाणियूं आहिनि, या हिकिड़ी राजकुमारीअ जी कहाणी आहे। हाणे उन में हक़ीक़त में इहा जर्मन जी स्टोरी आहे। जर्मन में इन्हनि लोक कहाणियुनि खे मार्चिन चवंदा आहिनि। हाणे मार्चिन जी हिकु जेका कहाणी ॾिनल आहे उहा आहे द किंग फ्रॉग। हाणे ॾेॾर राजा जी इहा तमामु लोक कथा उते बि मशहूरु आहे ऐं असांजे हिंदुस्तान में बि
जेके किताब ट्रांसलेट थिया आहिनि उन्हनि में ॾिनल आहे, या लोक कथाउनि ते जेके ॿियनि ॿोलियुनि जा किताब आहिनि। असां वटि एशिया जूं बि काफ़ी कहाणियूं आहिनि। हाणे हीअ कहाणी हीअं आहे, हिकु राजकुमारीअ खे सोनो बाल हो जेको हुनखे गिफ्ट करे मिलियल हो, सुखड़ीअ तौरु मिलियो। हू हिकु ॾींहुं उन सोने बाल सां रांदि पई कई ऐं उहो सोनो बाल खेॾंदे खेॾंदे हुनजो हिकिड़े खूह में किरी पियो। राजकुमार जॾहिं खूह में हेठि झुकी निहारियो, राजकुमारीअ जॾहिं खूह में निहारियो त हिन ॾिठो त उहो बाल हिकु ॾेॾर जे वस में आहे, हुनजे हथ में आहे। हिन जूं अखियूं जेतोणीक आलियूं थी वियूं, रोई रही हुई। उहे रोअंदे रोअंदे हुन ॾेॾर खे हुन बाल ॾियण लाइ चयो। हाणे मूं लास्ट लेक्चर में इहा ॻाल्हि ॿुधाई त कंहिं ज़माने में असांजे पंचतंत्र सिंधी किताब में, पंचतंत्र ओरिजिनल संस्कृत आहे पर हुनजो तर्जुमो सिंधीअ में बि आहे, उन में बि अहिड़े क़िस्म जूं घणियूं ई कहाणियूं आहिनि जिन में जानवरनि खां ॻाल्हायो वियो आहे। त हिते बि जॾहिं ॾेॾर ऐं माण्हू जी ॻाल्हि अचे थी पई त ज़ाहिर आहे हुते जानवरनि खां ॻाल्हायो वेंदो आहे। हाणे जॾहिं उहा छोकिरी रोअंदे राजकुमारी ॾेॾर खे वेनिती करे थी त इहो बाल मूंखे ॾे, तॾहिं ॾेॾर हुनजे अॻियां शर्त रखे थो, चएसि थो मां तोखे बाल जो सोनो ॾींदुसि, पर मुंहिंजी जेकॾहिं तोखे ॻाल्हि क़बूल हुजे ऐं मुंहिंजा शर्त इहे आहिनि, तूं मुंहिंजी राजकुमारी थी रहंदे, मूंसां गॾु खाईंदीअ पीअंदीअ, मूंसां गॾु राति गुज़ारींदीअ वग़ैरह वग़ैरह। हाणे राजकुमारी ओॾी महिल ईअं थी सोचे भई हीउ छा ॾेॾर कंदो, हिनजी ॻाल्हि मञी थी वञा, कुझु थींदो सुरई। राजकुमारीअ ॾेॾर जा उहे शर्त क़बूल कया ऐं ॾेॾर बि हिनखे उहो सोनो बाल मोटाए। तॾहिं राजकुमारी लाॻर्थ बणिजी करे हिन जी शर्तनि जो ध्यानु रखी बिल्कुलु पंहिंजे घर महिलात में हली थी वञे। ॿिए ॾींहं ते जॾहिं घर में उहा रोटी खाई रही हुई, रसोई खाई रही हुई, वर्ताए रही हुई, तॾहिं दरवाज़े ते हिन चीख पुकार जो आवाज़ ॿुधो, पर तॾहिं बि राजकुमारीअ को जवाबु न ॾिनो। ऐं जॾहिं राजकुमारीअ जे पीउ यानी राजा महाराजा राजकुमारीअ खां सवाल पुछियो, तॾहिं राजकुमारीअ हुन सोने बाल गुम थियण जी समूरी जेका घटना हुई उहा बयानु कई, ॿुधाई, ऐं उहा चीख पुकार हुन ॾेॾर जी चालू ई हुई ऐं आस्ते आस्ते हुन ॾेॾर जो आवाज़ वधंदो पियो। अहिड़े नमूने उन महाराजा पंहिंजे धीअ राजकुमारीअ खे चयो त तूं हिनखे पहिरीं त अंदरि खण, हिनखे अंदरि अचणु ॾे, ऐं तोखे ख़बर न आहे त असां राज दरबारियुनि जो इहो सम्झो रूल आहे त असां जंहिंसां बि वाइदो कंदा आहियूं उहो पूरो कंदा आहियूं। असां प्रजा में इन करे ई वधीक वेझो हूंदा आहियूं, उन्हनि खे इहो आथत ॾींदा आहियूं त असां सभु कुझु करे सघंदा आहियूं। त इन करे असां नथा चाहियूं त हिन ॾेॾर खे को नुक़सानु पहुचे। ॾेॾर खे पहिरीं त अंदरि आंदो थो वञे ऐं पोइ ॾेॾर पहिरीं त चयो मां थोरो वक़्तु आरामु कंदुसि ऐं आरामु करे बि थो। पोइ ॾेॾर ज़िद कयो त वाइदे मुताबिक़ मूंसां गॾु तोखे खाइणो आहे, मूंसां गॾु तोखे सुम्हणो आहे। सो राजकुमारी ॾेॾर सां गॾिजी रसोई करे थी ऐं पोइ वरी ॾेॾर ज़िद कयो त वाइदे मुताबिक़ तोखे पाण सां गॾु पलंग ते गॾु मूंखे सुम्हारिणो आहे। गुस्सो अचे थो पर पोइ नेठि करे कुझु न पई सघे, नेठि उहो ॿियो ज़िद जो हुनजो चयो ऐं ॾेॾर जॾहिं पोइ राजकुमारीअ सां गॾु साॻे बिस्तरे ते रहे थो त राजकुमारीअ खे चंदवाणी साहब तव्हांजो ऑडियो तमामु लो थी वियो आहे। लो थी वियो आहे जी विच में कॉल आयो, मूं डिस्कनेक्ट कयो। हा हा मां सम्झां थो। हींअर बराबरि आहे? पहिरीं लास्ट जेका तव्हां आख़िरी सिट आहे उहा ज़रा रिपीट कजो, ठीकु आहे, वरी थोरो वॾो कजो अञा। आवाज़ त मुंहिंजो फुल ई आहे, हिकु मिंट वरी। हींअर? हा हा बिल्कुलु परफेक्ट। ऐं पिन कढी करे वरी लॻायमि, ठीकु आहे, जी ओके। जी
हाणे ॾेॾर ज़िद कयो त वाइदे मुताबिक़ जेके बि शर्त हुया हुनखे उहो पूरा करणा आहिनि। राजकुमारीअ खे गुस्सो त ॾाढो पिए आयो ऐं पोइ पलंग ते ई जॾहिं हुन सां उहो ॾेॾर ज़िद करे थो त गुस्से में उहा राजकुमारी ॾेॾर खे वठी परे फिटी थी करे ऐं जॾहिं परे फिटी थी करेसि त उहो ॾेॾर वञी भित सां टकराइजे थो ऐं जीअं ई भित सां टकराइजे थो त उन टकरजण ते उहो ॾेॾर राजकुमार जो रूप में बदिली थी वञे थो। पोइ त राजकुमारीअ खे को एतराज़ नथो रहे ऐं पोइ उहो राजकुमार उन राजकुमारीअ सां गॾिजी करे बिल्कुलु वफ़ादारीअ सां बिल्कुलु गॾिजी घुमनि था, पाण सां गॾु नौकर साथी खणी करे घुमण बि वञनि था। पर जीअं घुमण वञनि था, जीअं राजकुमारीअ ते कंहिंजी बुरी नज़र न पवे या राजकुमार खे को नुक़सान न पहुचे त उहो शरीर ते उहो सारथी जेको हुनजो हुयो नौकर, उहो शरीर ते लोह जा पटा ॿधी करे उन्हनि सां गॾु वञे थो ऐं इहे अॻियां वधण ते उनजा उहे लोह जा पटा पाण ई टुटी पवंदा। हाणे राजकुमार पुछेसि थो भई हीअ पटा टुटी पिया हिन जो आवाज़ जो थियो इहो छा थियो? तॾहिं राजकुमार खे जवाब थो मिले त रथ नथो टुटे, हीअ मुंहिंजी छाती जा चौधारी लॻल जेके पटा आहिनि लोह जा इहे टुटा आहिनि ऐं जेके मूंखे तकलीफ़ ॾेई रहिया हुया। ऐं वरी उते जो उते हक़ीक़त में मां हिते थोरी ग़लती कई ॿुधाइण में, उहो सारथीअ जे रूप में राजकुमार थी करे वञे थो, सॉरी। त हाणे उहो सारथी हुनखे ॿुधाए थो त जॾहिं मां ॾेॾर जे रूप में हुयुमि ऐं उन खां पोइ मुंहिंजो रूप बदिलियो त मूंखे उहे पटा तकलीफ़ ॾेई रहिया, हाणे मूंखे आरामु मिलियो आहे। ऐं उन खां पोइ राजकुमार ऐं राजकुमारीअ खे वठी पंहिंजे मुल्क ॾांहुं पंहिंजे देश ॾांहुं वठी वञे थो ऐं पोइ आज़ादु गुज़ारण लॻनि था। हाणे अहिड़े क़िस्म जी इहा कथा आहे, कंहिं ॿुधायमि भई जर्मनी या जर्मन जी कथा इहा। उन खां पोइ तव्हां ॿुधो हूंदो असां जूं विंदर जूं कथाऊं हूंदियूं जिन में अकबर बीरबल जा किस्सा घणा ई मशहूरु हूंदा हुआ ऐं अकबर थोरे घणे ते थींदो ईअं हो, ॻाल्हि सम्झ में अचे न अचे त अकबर जो नालो बीरबल जो नालो ॾेई करे उनखे सियाणप सां ॻंढियो वेंदो हुयो। इन खां सवाइ ॿिया केतिरा किस्सा आहिनि। हाणे किस्सनि जा नाला खणंदुमि त हिकिड़ियूं एशा खंड जूं लोक कथाऊं जिन में जंहिं एक्चुअली उहो किताबु ओरिजिनल गुजरातीअ में आहे, जंहिं किताब जो ई नालो आहे सत्यम शिवम। उनजी ट्रांसलेशन सिंधीअ में थियल आहे। पोइ उन किताब खे नालो ॾिनल आहे एशिया खंड जूं आखाणियूं ऐं सॼे एशिया जूं कहाणियूं। उहे आखाणियूं हिन नमूने जूं आहिनि, मां फ़क़ति नाला थो ॿुधायां। सोनहरी गुलाब, जापान जो टार्ज़न, टार्ज़न जूं कहाणियूं त असां बचपन में घणी ॿुधियूं पढ़ियूं आहिनि। परी लोक कथाऊं या पंज फुल्का, अजीब कुओ, वहाड़े तौरी, उन खां पोइ सोन जो देगिड़ो, बादल जी शायदी, बांस कुमारी। तव्हां नंढे में हूंदे शायदि के कहाणियूं अहिड़ियूं ॿुधियूं आहिनि असां जेके जेतोणीक असां सां किथे बि वास्तो नथियूं रखनि पियूं, पर उन्हनि कहाणियुनि मां असांखे नंढे हूंदे सिख्या बि काफ़ी मिली आहे। ऐं सिख्या ईअं मिली आहे, तव्हां नंढे हूंदे शायदि डंडे वारी कहाणी ॿुधी, जो चोर खे मारण लाइ डंडो, कुट डंडा, मार डंडा, सट डंडा, इन नमूने जूं कहाणियूं आहिनि। परियुनि जूं कहाणियूं आहिनि। सत पुछो कुओ ॿुधी हूंदी तव्हां, इन क़िस्म जूं कहाणियूं बचपन में घणियूं ई ॿुधियूं। त अहिड़ी हिकिड़ी कहाणी आहे, हीअ बि हिंदुस्तान खां ॿाहिरि जी कहाणी आहे, हिकिड़ी मां ॿुधायां थो। इन कहाणीअ जो नालो ई आहे बर्फ़ गोरी, बर्फ़ जी गोरी। हाणे बर्फ़ गोरी छो चयल आहे हिन में? छो त उहा छोकिरी ॾाढी सुहिणी आहे, तमामु कदम सुंदर आहे, इन करे हुनखे बर्फ़ जो नालो ॾिनल आहे, बर्फ़ गोरी चयल आहे। हाणे बर्फ़ गोरी हिकिड़ी छोकिरी आहे, सुंदर जवान राजकुमारी आहे, जंहिंजो पीउ उनजी माउ गुज़ारे वञण जे करे ॿी औरत सां शादी करे थो। हाणे उहा जेका राजकुमारीअ जी सौतेली माउ हुई, उहा उनखे उनजी ख़ूबसूरतीअ खे ॾिसी करे उनखे न सहंदी हुई, उनखे ईर्खा थींदी हुई या उनखे चिड़ लॻंदी हुई। हिकिड़े ॾींहुं उहा जेका हुनजी स्टेप मदर हुई या जेका सौतेली माउ हुई, उन राजकुमारीअ खे पंहिंजे दरबान नौकर खे सॾु करे चवे थी त हिनखे जंगल में वठी वञो ऐं हिनखे मारे फिटी कयो
ऐं हिन जी दिलि जिगर मारे करे मूं वटि खणी अचो त जीअं पक थिए हिनखे मारे आया। हाणे हुनजे दरबान खे हुनजे नौकर खे हुकुम थियो। हाणे नौकर त तमामु झूना पुराणा हुया, उन्हनि खे पंहिंजे हुन राजकुमारीअ जी बि ॼाण हुई ऐं इंसान जो खून करणु को सवलो न आहे। ऐं उहे नौकर वीचारा नमक हरामी न करे नेठि उन राजकुमारीअ खे जंग में वठी वञनि था ऐं पोइ उते जंग में उनखे छॾे ॾियनि था ऐं मारण जो प्रूफ वरी छा था कनि, जो हिकिड़े हरण खे मारे करे उनजो जिगर खणी अचनि था ऐं उहो अची करे पंहिंजे उन स्टेप मदर हुनजी जेका हुई माउ उनखे अची ॾियनि था। जंग में उहा राजकुमारी रहे थी। राजकुमारी जंग में खाए थी पीए थी। नेठि जंग में ज़ाहिर आहे कंहिंजी बि नज़र अहिड़ी सुहिणी छोकिरीअ ते पवे त कंहिंजो बि मन ख़राबु थींदो। सो हिकिड़ो ॼामड़ो उन ॼामड़े जी नज़र उन छोकिरीअ उन ख़ूबसूरत राजकुमारीअ ते पवे थी ऐं उहो हुन ते हिरखारे वेहे थो। पोइ उनखे हू पंहिंजे घर में बि वठी अचे थो ऐं घर में रहाए थो। राजकुमारी बेघर हुई त उन लालच में त उन सां गॾु रहणु क़बूल करे थी, पर अचानक इन ॻाल्हि जी ख़बर उन राजकुमारीअ जे माटेली माउ खे पवे थी ऐं पोइ जल्द ई उन ॼामड़े जे घर ताईं उन ताईं पहुची वञे थी। पर जीअं ई राजकुमारीअ खे वरी मारण जा दाव पेच शुरू थियनि था त के चालबाज़ियूं हलाए करे उन राजकुमारीअ खे मारण जे लाइ पहिरीं त हिकिड़ा अहिड़ा कपिड़ा मोकिलीनि था जिन में ज़हर भरियल त जीअं पाए त जीअं बचे ई न। वरी उहो बि अञा नथो थिए त ज़हरी खाधो बि मोकिलीनि था, मतिलबु फिरी गिरी हुनखे मारण जी कोशिशि कई थी वञे। हिकिड़ो सूफ़ ज़हर सां भरियल हुनखे मोकिलीनि था। इहा हिन जी लास्ट कोशिशि हुई, पर राजकुमारी उहो खाइण बैदि बि मरण खां बची थी वञे ऐं जीवन ऐं मौत सां संघर्ष कंदे आख़िर हिकिड़े ख़ूबसूरत राजकुमार सां वञी मिले थी ऐं उहो राजकुमार बि अचानक अची प्रगट थिए थो ऐं हुनखे बचाए थो। पोइ राजकुमारी पंहिंजी माटड़ी माउ खां बदिलो वठण लाइ तयारु थी वञे थी ऐं हुन ख़ूबसूरत जवान राजकुमार सां गॾिजी करे जेको हुनखे मदद करे थो ऐं पोइ वरी ॿिन्ही जी उहा जोड़ी ठही वञे थी ऐं माउ खां बदिलो बि वठे थी। हाणे इहा बि स्नो वाइट या बर्फ़ गोरी नाले सां कहाणी आहे। ॿियूं घणियूं कहाणी जीअं मूं चयो आहिनि। हिकिड़ियूं सिंधीअ में किताबु आहे, नालो ई आहे किताब जो अदीअ जूं आखाणियूं। हाणे कंहिं ज़माने में मूं जीअं ॿुधायो हुनजी त भई घरनि जूं वॾियूं नानियूं ॾाॾियूं चाचियूं पुफियूं वॾियूं भेनर, उहे ज़मानो हूंदो जो शाम थींदे ई रोटी खाइण खां पोइ सुम्हण जे वक़्त में जेको गैप हूंदी हुई उन टाइम में उहे कहाणियूं ॿुधाईंदी। हिन किताब जो नालो आहे अदीअ जूं आखाणियूं, जिन में सिंध जूं बि कुझु कहाणियूं ॾिनल आहिनि ऐं हितां जूं बाक़ी बि ॿियूं कहाणियूं आहिनि। हाणे कहाणियुनि जा नाला ॿुधल बि हूंदा तव्हांजा, भई कांव ऐं कबर, चक चणो न ॾे, नोरीअड़े जी होशियारी, डेंडो डेंडी या डेंबो डेंबी, ओलो, पंजनि पुछनि वारो कुओ, मां सवेल सतनि पुछनि वारो कुओ नालो, परी उॾामे फर फर, झिरकी ऐं कां, बगड़ ऐं बकरी, घोड़नि जी विरासत, लाल झिरकिड़ी ऐं कांव। अहिड़े नमूने सां सिंध जूं बि लोक कहाणियूं हिन किताब में ॾिनल आहिनि। मूं जीअं चयो त भई कहाणियूं असां जूं नंढे हूंदे जूं काफ़ी ॿुधल बि आहिनि, पढ़ियल बि आहिनि, पर एतिरियूं आहिनि जो सभिनी जो ज़िक्र करणु ॾुखियो थींदो। मूं जीअं तव्हांखे अॻे दफ़े ॿुधायो भई वताए फ़क़ीर जूं कुझु अहिड़ियूं वार्ताऊं आहिनि, हक़ीक़तूं आहिनि जेके कंहिं हिकिड़े किताब में त ॾिनल आहिनि, पर उन्हनि जो वीडियो बि फिल्मायल आहे ऐं मूं वटि मूं ईअं बि ॿुधायो तव्हांखे हुनजी कॉपी ज़रूरु मिलंदी, पर हाणे कन्वर्ट करणु मोकिलणु ॾाढो ॾुखियो थींदो। बाक़ी हाणे एतिरो आहे, हिन सिलसिले में
जेको वधीक असां कंदासीं अञा नेक्स्ट असांजो जेको लेक्चर रहंदो उहो लोक गीतनि ते आधारित हूंदो। हाणे लोक गीत बि काफ़ी माना उन्हनि जो बि बेहिसाब अंत ई कोन्हे को। लोक गीतनि जी मूं वटि भई सम्झण जे लिहाज़ खां कुझु मूं वटि थोरी कलेक्शन आहे। सो नेक्स्ट लेक्चर मां जॾहिं बि वठंदुसि हुन में लोक गीतनि जो जॾहिं ज़िक्र कंदासीं उहो सम्झाईंदुसि त के गीत मां कोशिशि कंदुसि या पहिरीं ट्रायल करे ॾिसंदुसि मां हलाए ॾेखारींदुसि यानी वॼाईंदुसि जंहिंजो आवाज़ु तव्हां ताईं पहुचंदो त पोइ उहो सम्झ में ईंदो तव्हांखे त बराबरि हे लोक गीत जो हिकु क़िस्म आहे। जी बाक़ी न त छा आहे घणा दफ़ा ईअं थींदो आहे गीत लिखियलु हुजे उन जा लफ़्ज़ तव्हां पढ़ंदव त सम्झ में न ईंदो आहे गीत छा आहे। जेसि ताईं ॻाए करे वॼाए करे न ॿुधिजे जी तेसि ताईं उनजो अंदाज़ो सही न लॻंदो आहे। सही त मूं ॻाल्हि इन करे हा कुझु अहिड़ा लोक गीतनि जी मूंखे कलेक्शन आहे पर मूं पहिरीं जीअं चयो भई मां ट्रायल करे ॾिसंदुसि हुन ॾींहं ते मूंखे ज़ाहिर आहे उहो लैपटॉप या सेकेंड मोबाइल बि पाण सां रखिणो पवंदो छो त एट अ टाइम ॿ शयूं इस्तेमालु करणु मूंखे अञा ओतिरी सम्झ न आहे जो मां हिक ई हंधि वेही करे उहे ॿ शयूं कयां त मां ॿ शयूं जॾहिं इस्तेमालु कंदुसि त उहो तव्हांखे मां ॿुधाए सघंदुसि। हाणे लोकगीतनि जी परंपरा बि सिर्फ़ु असां सिंधियुनि में न सभिनी ॿोलियुनि में आहे। सभिनी ॿोलियुनि में दुनिया जी कहिड़ी बि ॿोली खणो पोइ भली नंढे खां नंढी ॿोली छो न हुजे जंहिंजो अञा वजूद बि या ईअं चवां भई जेका अञा घणे हिसे में न बि ॻाल्हाई वई हुजे पर तॾहिं बि हूंदो आहे। पर पोइ उहो ईअं आहे जीअं जीअं वक़्तु गुज़रे थो जीअं जीअं टाइम गुज़रे थो इहे शयूं असां खां गुम थींदियूं थियूं वञनि छो त असां जेसि ताईं मिटीअ सां या जेसि ताईं ज़मीन सां या ईअं चऊं भई जाग्राफीअ सां जुड़ियल न आहियूं। जीअं थोरी देरि अॻु भाऊ अमर नालो चयो न तव्हां जी जी अमर ओछाणी ओचानी हा हुननि चयो जीअं भई असां हाणे पंहिंजे शहर खां पंहिंजे मुल्क खां या उल्हासनगर खां जीअं कटिजी विया आहियूं ॿाहिरि अची विया आहियूं त काफ़ी लफ़्ज़ असांखे ॿुधण लाइ नथा मिलनि ऐं वरी जॾहिं ॿुधण लाइ मिलनि था त ख़ुशी थी थिए। त अहिड़े नमूने सां असांजा गीत बि अहिड़ा अहिड़ा आहिनि जेके असां सालनि खां ॿुधा आहिनि उहे असांखां विसरंदा बि कोन जॾहिं बि उहो ॿुधण लाइ ईंदो बिल्कुलु रिकॉल थींदो ऐं उहो बाक़ाइदा लॻंदो न उहो असांजी हक़ीक़त ई आहे। इहे लोक गीत लोक नाटक लोक साहित्य जेको बि असांजो आहे उहो असांजे मन जी बुख मिटाईंदो आहे या राधार जी जा दिमाग़ी बुख उहो मिटाईंदो आहे। ऐं आम तरह सां रोटी खाइण ॿियूं ॻाल्हियूं करणु लग्ज़रियस लाइफ गुज़ारणु पंहिंजी जॻह ते आहे पर जेसि ताईं उहा मन जी बुख जेसि ताईं उहा पूरी न थींदी आहे तेसि ताईं पाण खे मज़ो न ईंदो आहे। तव्हां ॾिठो हूंदो केतिरा कलाकार इन मन जी बुख मिटाइण जे लाइ पंहिंजी जीवन अर्पण करे छॾींदा आहिनि जीवन जो जीवन ॾेई छॾींदा आहिनि। उन्हनि खे न त मज़ो ई न ईंदो आहे उनखे सम्झ में ई न ईंदो आहे। अॼु बि लता मंगेशकर रोज़ सुबुह जो रियाज़ कंदी आहे। हींअर कहिड़ी कंडीशन में आहे हींअर त तमामु ॾाढी ख़राबु कंडीशन में आहे पर लास्ट ताईं जेसि ताईं हुनजी मूंखे न्यूज़ आहे सुबुह थींदो पहिरीं कमु हुनजो उहो रहंदो रियाज़ कंदी न त हुनजो ॾींहुं ई सुठो न गुज़रंदो। जहिड़े नमूने सुबुह जो पहिरीं पहिरीं अख़बार पढ़ण खां सवाइ माण्हू रही न सघंदो आहे खाधे खां सवाइ न रही सघंदो आहे पाणीअ खां सवाइ रही न सघंदो आहे तहिड़े नमूने ही शयूं अहिड़ियूं आहिनि जिन मां असांजी मन जी अंदर जी दिमाग़ जी जेका बुख आहे उहा पूरी थींदी आहे ऐं इहे शयूं बाक़ाइदा एतिरो मज़ो ॾींदियूं आहिनि एॾो वॾो आनंद ॾींदियूं आहिनि जो माण्हू लख रुपया ख़र्च करे भली उहो आनंद न पाए सघंदो। ऐं हक़ीक़त में लोक साहित्य जो मतिलबु ई इहो आहे जंहिं शइ मां असांखे आनंद अचे जंहिं शइ मां असांखे मज़ो अचे उहो ई असांजो लोक साहित्य आहे। ऐं उहो लोक साहित्य कोई ठाहींदो न आहे वेही करे कोई रचेता न हूंदो आहे हुनजो पाण ई पैदा थींदो आहे पाण मुरादो स्पॉन्टेनियस उहो ठाणा पंहिंजे लेखे वेठा ॻाईंदा आहिनि ऐं उन में उतां जी मिटीअ जी महक उतां जी मिटीअ जो असरु उन जोग्राफीअ जो जेको बाक़ाइदा उहा ख़ुशबू उतां जी हूंदी आहे त ई उनजो मज़ो थींदो आहे ऐं इहो अज़ ख़ुदि आहे बट नेचुरल आहे
तव्हां अंग्रेज़ी साहित्य में बि ॾिसंदव त उते बि असां वटि बाक़ाइदा फोक लिटरेचर जेको आहे असां वटि आहे, झूनो पुराणो जेको साहित्य आहे। असां वटि शुरूअ में सिंधीअ में फोक लिटरेचर जेको हुयो उहो लॻभॻि घटि में घटि हुयो। सिंध में त काफ़ी इन फोक लिटरेचर ते कमु थियो आहे ऐं काफ़ी कठो कयो वियो आहे। मूंखे असांजे उल्हासनगर जो हिकिड़ो राइटर जेको हींअर हयात न आहे, डॉक्टर नारायण भारती, शायदि तव्हां नालो ॿुधो हुजे, उन पहिरीं फोक लिटरेचर ते रिसर्च शुरू कई ऐं उहो राम पंजवाणीअ जे अंडर में हुन उहा रिसर्च शुरू कई हुई। तॾहिं साधन न हूंदा हुया, ज़रिया न हूंदा हुआ, सिस्टम्स कोन हुया, विज्ञान एतिरी तरक़ी न कई हुई, त ॾाढी वॾी तकलीफ़ थींदी हुई। मूंखे यादि थो अचे उहो नारायण भारती मुंहिंजो उस्ताद बि रहियो आहे, ॿुधाईंदो हुयो भई उल्हासनगर में रहंदे हुनखे ख़बर पई त भई नागपुर जे हिकिड़ी औरत वटि, हिकिड़ी माईअ वटि, ॿुढीअ वटि के अहिड़ा गीत आहिनि जेके हुन वटि लिखियल कोन आहिनि, फ़क़ति ॻाईंदी आहे। उहो लिटरेचर कठो करण लाइ उन ज़माने में टेप रिकॉर्डर बि न हुयो। कैन यू इमेजिन त रिकॉर्ड बि कीअं थिए? बिलीव आर नॉट, एॾी हंट करणो पवंदो हुयो। उहो शख़्स उल्हासनगर खां नागपुर सीटजी वञे थो ऐं ट्रेनुनि जा धिका खाई करे उते पहुची करे उते उन सां मिली करे उन खां उहे गीत ॻाराए थो, चवाए थो ऐं पाण लिखे थो ऐं उहे किताबनि में दर्ज थियनि था। इहे गीत उन ज़माने में इहे यानी कंपाइल थियण खां पोइ बाक़ाइदा सिंध जे जनाब सिराज अलहक साहिब जॾहिं उल्हासनगर में बॉम्बे में उहो आयो हुयो, जॾहिं उन जा उहे गीत हुन ॿुधा हुया या ॾिठा हुया उहे, तॾहिं हुनखे बि अजब लॻो त भई हीउ हेॾो झूनो साहित्य कीअं कठो थियो, किथां आयो आहे? सिंध में त आहे ई आहे, पर उहे सिंधी ॻोठाणियूं औरतूं बाक़ाइदा उहे गीत जंहिंजे उहो साहित्य असां वटि आयो ई ज़बानी आहे, वाते में आयो, ओरल आयो आहे, त उहो बाक़ाइदा ओरल हलंदो आयो आहे, किथे लिखियो न वियो ऐं उहो हाणे किताबनि में अची। मूं कल्ह कपिल शर्मा जो शो वेठे ॾिठो, उन शो में कपिल शर्मा जी माउ हमेशह ॾेखारींदा आहिनि, ईंदी आहे। राति इतफ़ाक़ सां ॿ सुठा म्यूज़िशियंस हुया, गायक बि हुया, उहे आया हुया। उन्हनि बाक़ाइदा उन कपिल शर्मा जे माउ खे रिक्वेस्ट कई त भई 2-3 लोक गीत आहिनि जेके असां तव्हांजे घर ईंदा आहियूं त तव्हां ॻाईंदा आहियो, उहे असांखे ॿुधायो। बिलीव न कंदव, उहो गीत ॻायो हुन कपिल शर्मा जी माउ ऐं मीका सिंह ऐं साबरी ब्रदर्स हुया पाण में, उन्हनि हुनखे इहा ओॾी महिल पक ॾिनी त हे गीत असां अॻियां हली करे रिकॉर्ड कंदासीं। त ॾिसो, इहो असांजो कल्चर ॾाढो पुराणो आहे, इहो असांजो साहित्य ॾाढो झूनो आहे। कीअं असां हींअर त रिकॉर्ड करण जा बि वसीला आहिनि, पर असां हींअर अञा ताईं उन्हनि खे किथे किथे छॾे ॾिनो आहे, संभालियो न आहे। रीज़न उन जो इहो ई आहे, सिंध में अञा ताईं संभालियो वञे थो, सिंध में अञा बि ॻाइणा अहिड़ा माण्हू पिया अथव जेके बाक़ाइदा कुझु बि न मिलंदो आहे उन्हनि खे वीचारनि खे, रोज़ी रोटी बि न मिलंदी आहे, पर ॻाईंदा वतन आहिनि। सिंध में उन ज़माने में के ज़ातियूं हूंदियूं हुयूं, जीअं तव्हां ॿुधो हूंदो भई सोरठ ऐं रायॾिया जो किस्सो आहे त हुन में बीजल नालो ॿुधो? बिल्कुलु। हा, बीजल उन ज़ात जो हुयो, या बीजल जे ज़ात जा ॿिया बि सिंधी माण्हू सिंध में अञा ताईं उनखे ॿिया लफ़्ज़ ॾिनल आहिनि, जाजिक, ॻाइणा ऐं ॿियो बि हिकु ॿ लफ़्ज़ आहे। इहे इन्हनि जो कमु धंधो ई इहो आहे त उन ज़माने खां वठी सिर्फ़ु ॻाईंदा वॼाईंदा आहिनि। तव्हां हिंदीअ में लफ़्ज़ ॿुधो हूंदो बंजारा। हा, बंजारा बि ईअं ई कंदा आहिनि, हिक ॻोठ खां ॿिए ॻोठ, ॿिए खां टे ॻोठ ईअं घुमंदा वतन आहिनि ऐं ॻाईंदा वॼाईंदा वतन आहिनि। उन्हनि खे मुश्किल सां को पंहिंजे रोज़ी रोटीअ लाइ पैसा मिलंदा आहिनि। या अञा बि अॼु ॾींहं ताईं तव्हां ॾिठो हूंदो केतिरा सुठा साज़ वॼाइण वारा जिन खे वीचारनि खे कोई पुछंदो न आहे, ऐं हुन में उहे लोक धुनियूं बि, लोक संगीत बि असांजो आहे जेके सदियुनि खां सालनि खां पासान थींदो अचे थो। साज़ हुया असांखे काफ़ी सालनि खां, त उहे लोक धुनियूं बि असां ताईं ईंदियूं, उहे पहुचंदियूं ऐं अॼु ॾींहं ताईं। जी, मूंखे इन ॻाल्हि ते यादि आई ॻाल्हि
लास्ट टाइम मूं तव्हां खां पुछियो त हिकिड़ो सिंधी असांजो साज़ आहे तमामु झूनो जंहिंखे चवंदा आहिनि बोरींडो। ओके, हा बराबरि। यादि आहे तव्हांखे त जी, जेको जी, जी। मिटीअ सां ठहंदो आहे उन जो जेको तासुर आहे उहो आहे बांसुरी जहिड़ो, ऐं जी, उहो हींअर भई सम्झो त एक्सटिंक्ट जंहिंखे चवंदा आहियूं उहा जी, थी जी, वई आहे। उन हा, जा ॿ टे वीडियोज़ मूंखे मिलिया त यूट्यूब ते तई ॾिसंदा त सदाईं उहे दे विल गिव यू दोज़ वीडियो। त उहो जी, जी, बोरिंडियो जॾहिं मूंखे मिलियो त ऐं मुंहिंजी 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 डॉटर जेका दुबई में आहे ऐं उन एक्सपो 2020 में वई त पाकिस्तान जे सिंध जे जेको आहे उन्हनि जो स्टॉल उते इहो बोरिंडो लिखियल रखियो हो ऐं उन जो कुझु त उहो पिक्चर कढी मूंखां पुछी, मूंखे चई पप्पा बोरिंडो त असां में मिठाई थींदी आहे, हीउ बोरिंडो छा आहे? त जी, मूंखे बिल्कुलु सम्झ में ॻाल्हि कोन आई ऐं मूं थोरो रिसर्च कयो त ख़बर पई, तॾहिं तव्हां खां मूं पुछियो त मूं चयो तव्हां सां इहा ॻाल्हि शेयर करे छॾियां, सभिनि सां करियां। थैंक यू, जी, साईं जी। ॿुधायो। हा, फर्दर जॾहिं असां नेक्स्ट लेक्चर में सिंधी साज़नि ते मां जॾहिं ॿुधाईंदुसि तव्हांखे, जिन में लोक संगीत जो चैप्टर जॾहिं ईंदो त उते इहो बोरींडो तव्हांखे मां बाक़ाइदा फोटो मूं वटि शायदि आहे, सिंधी साज़ जेके आहिनि ख़ासि, ऐं थी सघियो त मां तव्हांखे उहो फोटो ॾेखारींदुसि, ॿियनि खे बि ख़बर पवंदी। पर जॾहिं मूं ॿुधायो पिए त भई बीजल जो नालो तव्हां ॿुधो हुयो, त बीजल उन ज़माने में सुठो ॻाईंदड़ वॼाईंदड़ हुयो, ऐं बीजल जेको साज़ वॼाईंदो हुयो उन साज़ जो नालो आहे चंग। ॿुधो आहे तव्हां चंग नालो? नालो मूंखे यादि नथो अचे। जी, 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 जी। बीजल जी जेका कविता आहे या जेको बैत आहे हुन में बाक़ाइदा चंग लफ़्ज़ अचे थो पियो, उहो चंग वॼाईंदो हो, ऐं उहो चंग ठहियो छा मां हो, इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। घणनि खे त ख़बर बि न हूंदी या ॾिसण सां तव्हांखे अंदाज़ो न थींदो। एक्चुअली चवनि था उन चंग जो अहिड़ो दर्दीलो आवाज़ हुयो, मूंखे लॻे थो थी सघे थो मां आउट ऑफ कॉन्टेक्स्ट थोरो ॿाहिरि हली वियो आहियां वधीक, काई आहे ॻाल्हि लोक न। संगीत सां वास्तो रखंदड़ ॻाल्हि। हा, त उहो चंग ठहियो तॾहिं हुयो। चवनि था उहो बीजल हिकु दफ़ो हिकु झंग मां वञी रहियो हुयो, झंग मां गुज़री रहियो हुयो, त झंग मां हिनखे हिकिड़ो ॾाढो दर्दीलो आवाज़ ॿुधण आयो। हाणे आस पास ॾाढो हेॾे होॾे निहारियईं, घणी कोशिशि कयईं भई आवाज़ किथां थो अचे, पर हुनखे ख़बर जल्दी न पई। पर पोइ जॾहिं वञी हणी हंधि कयईं, जॾहिं हुन आवाज़ खे वेझो आयो ऐं उहो आवाज़ु घटि वधि थी रहियो हुयो, पोइ हिनखे अहसासु थियो त जीअं हवा जो ज़ोर लॻे थो त उहो आवाज़ु थिए थो, ऐं जंहिं महिल हवा घटिजे थी त आवाज़ु घटिजे थो। पोइ जॾहिं हिकिड़े वण जे वेझो पहुतो त हुनखे ख़बर पई त हुन वण में अटकी करे को हिकिड़ो जानवर मरी वियो, ऐं उहो जानवर मरी वञण खां पोइ सफ़ा सुकी वियो, ऐं हुन सुकी वञण ते जेका हुनजी तंद हुई या जेके उहे रेशा हुया हुनजा, उन्हनि मां जंहिं महिल उहा हवा ज़ोर सां लंघे पई त उहो दर्दीलो आवाज़ बि निकितो। त हुन बीजल ओॾी महिल उहे जेके जानवर जा जेके रेशा हुया उहे खणी करे हुन मां उहो औज़ार ठाहियो जंहिंजो नालो हुन चंग रखियो। ऐं उहो चंग वॼण में अहिड़ो हुयो, अहिड़ो दर्दीलो हुयो, उहो जॾहिं बादशाह रायॾियाच वटि, इहा स्टोरी तमामु वॾी आहे, वरी मां वधीक डिटेल में नथो वञा पियो, उहो राजा रायॾियाच वटि जॾहिं वियो हुयो उते वञी करे हिन चंग वॼायो हुयो। पोइ हुनखे चैलेंज हुई त राजा जो सिर कीअं वठिणो आहे, त हुन चैलेंज खे क़बूल करे उहो वियो हुयो। ऐं पोइ जॾहिं उते दरबार में पहुतो राजा रायॾियाच जे, त उते हुन चंग वॼायो, ऐं चंग जॾहिं वॼायो हुअईं त हुनजो अहिड़ो दर्दीलो आवाज़ हो जो राजा हुन ते एॾो मोहित थी वियो जो अल्टीमेटली राजा चयुसि घुर जेको घुरणो हुजे। बीजल चयुसि बाबा सोचे सम्झी चओ, मां हिकु दफ़ो तोखां जेकॾहिं कुझु घुरंदुमि त मां बि पोइ हिते न मोटंदुमि। चई न, मां राजा आहियां, तूं छा घुरंदे, मूंखां जेको घुरणो हुजे घुर, तोखे माल मता मां रंगे छॾी। वरी बि बीजल चयुसि सोचे सम्झी मूंखे पंहिंजो वरदान ॾिजईं। चईसि न, तूं घुर। चई मूंखे तुंहिंजो सिर खपे। ऐं इहा स्टोरी बाक़ाइदा तमामु सुठे नमूने शाह जे सुर में बाक़ाइदा सुर सोरठ ॾिनल आहे, उन में ॾिनल आहे इहा। ऐं पछाड़ीअ पोइ उहो राजा रायॾियाच पंहिंजो सुर कुर्बान करे थो, पाण ई खटे करे तलवार सां सिर लाहे थो ॾिए बाक़ाइदा। इहा एॾी वॾी माना
उन म्यूज़िक ते उन चंग ते एॾी वॾी क़ुर्बानी ॾिनल। कुर्बानी, अच्छा अच्छा, त साज़नि जो जेकॾहिं हिसाबु ॾिसंदव त साज़ अहिड़ा आहिनि जिन ते सिर ॾियण वारा बि पिया आहिनि। सही आहे, त सही ॻाल्हि आहे साईं, वेरी त वेरी इहो इंटरेस्टिंग। जी, इहो बोणींदो, नड़, इहे साज़ जेके ॿिया बि आहिनि, नड़ बि थींदो आहे हुनमें, नर मादी कुझु के इंस्ट्रूमेंट थींदा आहिनि। अलाए छा आहे असां वटि बि सिंध में खड़ताल वग़ैरह तव्हां ॿुधो हूंदो वॼाईंदा आहिनि। हा त कुझु मूंखे हिकिड़ी मैगज़िन आहे, उन मैगज़िन में सिंधी साज़नि जा फोटो ॾिनल आहिनि। त मां नेक्स्ट लेक्चर्स में जॾहिं सिंधी संगीत ते ईंदासीं त उन संगीत ते मां उहे साज़ तव्हांखे बिल्कुलु ॾेखारी। मां ज़रूरु सम्झां साईं, हा, ज़रूरु, जी, तमामु। टाइम हा, जी असांजो जी लॻभॻि टाइम अची थियो आहे, ॾाढो जी ॾाढो सुठो साईं, जेको मूंखे आई एम शॉर्ट ऑफ वर्ड, मूंखे अल्फाज़ कोन्हनि जेको मां तव्हांखे शुक्रिया अदा करियां त हेतिरो जेको असांखे तईं ॿुधायो था, ऐं ही रिकॉर्ड थिए पियो असांजे अॻियां जेके नस्लूं आहिनि या जिन खे बि इन्हनि ॻाल्हि में चाह आहे उहे ॿुधंदा त उन्हनि खे ॾाढो सुठो लॻंदो। ऐं इहो ई आहे, बसि असां वटि 10-12 जेके अचनि था, सुठो आहे जेके बि अचनि था, पर घटि में घटि छा आहे जो ही रिकॉर्ड थी वेंदो ऐं सदाईं अवल ख़ैर इन खे ॿुधी सघंदा। त वॾी महिरबानी साईं, ऐं मथे हफ़्ते बि मां तव्हां सां वरी पक कंदुसि त जेको लोक संगीत आहे या लोक साज़ आहिनि उन जो जेको टॉपिक असां नेक्स्ट आहे उन ते खणूं। पर तंहिं विच में मां पुछां सभिनी खां त कंहिंखे को सुवाल हुजे या कुझु चवणो हुजे, कुझु पुछणो हुजे त महिरबानी करे अनम्यूट करे पाण खे ज़रूरु पुछो या ॿुधायो जंहिंखे कुझु चवणो हुजे। सर, मां हिकु TSW जी प्रश्नोत्तरी में भाग वठंदी आहियां, जेको मां विधो बि हुयो। उनमें इहो सवाल बि आहे कि राय डियाच बीचल जो छा हुयो। सवाल आहे, मां NCPSL जी टीचर आहियां, त हुन में असां वटि बि हिकिड़ो सबक़ु आहे राय डियाच जो, जंहिंमें हुनजो पूरो कहाणी आहे। त राय डियाच जी भेण जो खे ॿारु पैदा थियो हुयो बीजल नाले सां, त हुनजी आकाशवाणी थी हुई कि हे पंहिंजे मामे जो सर वठंदो, त हुनजी भेण हुनखे वहाए छॾियो हुई पाणीअ में, पर आख़िर हो वॾो थियो ऐं कीअं न कीअं करके होनी हूअ थी रही है। जी, मां हिन करे पहिरीं चयो त मां सवाल सॼी स्टोरी नथो ॿुधायां, हीउ सवाल तव्हांजो स्टोरीअ ते बेस्ड आहे। जे स्टोरी सॼी ॿुधायां थो त काफ़ी वॾी स्टोरी आहे। जी, ऐं तव्हां हीअं चयो भाई PSW जो में सवाल, PSW छा हाँ आहे? बस PSW छा आहे साक्षी? वो सर हिकु ॼणे मतिलबु पंहिंजो नालो TSW रखियो अथऊं। उहे हर सवाल ॾींदा रहंदा आहिनि, मतिलबु प्रश्नोत्तरी चालू कई अथऊं, त उन्हनि जो नालो TSW ईअं लिखियो अथऊं पंहिंजो। त मां हुनजो ग्रुप में क्वेश्चन आंसर जी वो विधी बि आहे, 10 सवाल आहिनि हुन में। त उहो हर हफ़्ते असांखे हिकु 10 सवालनि जी हिकु मोकिलींदा आहिनि प्रश्नोत्तरी। पोइ जेके भाग वठंदा आहिनि उहे उन्हनि खे जवाब लिखी मोकिलींदा आहिनि। त हुन में हिकु सवाल इहो ई आहे कि राय डियाच बीचल जो छा हुयो। मामो, मारोट ऐं ईअं करके ऑप्शन ॾिनल हुया। भाणे जो न, ऐं ॿियो सवाल जेकॾहिं सिर जो सवाल ई हुयुसि। जी हाँ, बिल्कुलु, सिर जो सवाल ई हो। जी जी। त साईं हाणे इहो वधीक पाण शुरू ॿिए टॉपिक में कंदासीं। अमर भाई तव्हांखे कुझु चवणो? हा, मूंखे सिर्फ़ु हिकिड़ो सुवाल हुयो त चंदमाणी साहिब खां मूंखे इहो पुछिणो हो त ही लोकगीत जेके जिन जो इन्हनि बयानु कयो, उन जो कोई किताब या काई कलेक्शन आहे अवेलेबल? आहे। ऐं कहिड़ी इन में अरबी लिपीअ में आहे अरबी या में, कंहिं? अच्छा, आहे। ऐं थैंक यू। ऐं उहा किथां मिली सघे थी, उन बारे में थोरी इंफॉर्मेशन जेकॾहिं हुजे मौसर त? सिंधी किताब त घणो करे अणलभ आहिनि, हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, जेकॾहिं हींअर त नवां त नथा खणणु छपजनि, पर ही झूना पुराणा किताब आहिनि जेके लाइब्रेरियुनि में ही हींअर अवेलेबल आहिनि। उल्हासनगर जे न्यूरा स्कूल जी लाइब्रेरी चओ, हुनजो सिंधी सेक्शन, RK तलरेजा कॉलेज थियो, सिंधु यूथ सर्किल थियो, इन्हनि जे लाइब्रेरीज़ में इन क़िस्म जा किताब आहिनि। पर्टिकुलरली हिकिड़ो सिंधी लोक गीतनि ते किताब आहे, जंहिंजो कंपाइलर थो चवां, राइटर नथो चवां, कंपाइलर गोबिंद माली आहे।
जंहिं उहे बाक़ाइदा किताब में उहे गीत ॾिना आहिनि ऐं उहे लोक गीत ॾिना अथई। गीत त घणा ई आहिनि। लोक गीत माना जिन जो राइटर न थींदो आहे, जेके लोक मां, आवाम मां, माण्हुनि सही मां, आहे। जन मां आया हा। हुजनि, त उन्हनि जो को राइटर न हूंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं किथे मोंझारो बि पैदा थींदो आहे त भई हे गीत कंहिं राइटर जो आहे या न आहे। छो त छा हूंदो, कंहिं ज़माने में अॻे राइटर लिखण खां पोइ इहो न सोचींदा हुआ त मुंहिंजो नालो थिए। हाणे इहो हा। नाले थियण वारी ॻाल्हि हाणे हींअर अची वई आहे। हर कंहिंखे हींअर नालो खपे, त उन ज़माने में लिखी छॾे ॾींदा, आवाम खे ॾेई छॾींदा। त के अहिड़ा बि गीत आहिनि जिन में मोंझारो इहो आहे त भई ही लोक गीत आहे या न आहे। के आहिनि अहिड़ा जिन में कंफ्यूजन आहे, मशहूरु आहिनि पर पोइ पक न थींदी आहे, ख़बर न पवंदी आहे त ही लोक गीत भई चइजे या न चइजे। त कुझु ईअं बि आहिनि जेके मञिया वञनि था पर पक सां लिखिया न विया आहिनि त भई ही कंहिंजो राइटर हिन जो बराबरि आहे। त गोबिंद वारीअ जे हुन किताब में 100 खां वधीक कुझु अहिड़ा लोकगीत कंपाइल थियल आहिनि। मां जॾहिं हाणे नेक्स्ट लेक्चर वठंदुसि त हुन नेक्स्ट लेक्चर में लोक गीतनि जो जेको टॉपिक आहे उन में अलॻि अलॻि क़िस्म आहिनि। उन क़िस्मनि जे हिसाब सां हर हिक क़िस्म जा ॿ टे गीत मां तव्हांखे बाक़ाइदा वॼाए बि ॾेखारींदुसि, ॿुधाईंदुसि, पोइ त तव्हांखे रिकॉल थी वेंदा सवला। पर हाणे लफ़्ज़ी चवंदुसि त उहो जी जी त उहो नेक्स्ट जॾहिं लेक्चर थींदो मां कोशिशि कंदुसि ईअं। मूं वटि उहे 50 खनि गीत कंपाइलेशन आहिनि, पर आहिनि 8-10 क़िस्म। भई हिक गीत जा हिक क़िस्म जा ॿ टे गीत हूंदा अलॻि। ऐं जीअं होजमालो तव्हां ॿुधो आहे, हा। लोक गीत आहे, हुनजो बैकग्राउंड बि आहे सुठो, ॿुधाईंदुसि वक़्त सां। ठीकु आहे जी साईं, जी हा, वॾी थैंक यू। वॾी महिरबानी। थैंक यू साईं, थैंक यू अमर भाई, थैंक यू साक्षी। ॿिए कंहिंखे कुझु Thank- सवाल या कुझु कमेंट? चङो साईं, वॾी महिरबानी सभिनी जी। होपफुली सभिनी खे हिन ॻाल्हि में मज़ो आयो हूंदो, कुझु सिखणु मिलियो हूंदो, ॼाणणु मिलियो हूंदो। ऐं महिरबानी तमामु। करे कोशिशि करे सभु ॼणा ॿियनि खे बि चओ, शेयर करियो। ही वीडियो जीअं अपलोड थियो तीअं वरी, ऐं अवल ख़ैर मथे हफ़्ते वरी मिलंदासीं साईं, वरी गॾिजाणी ईंदड़ आर्तवार ते, जीअं असांजो हिकिड़ो सिंधी प्रोग्राम हो। वरी गॾिजाणी ईंदड़ आर्तवार ते। इहो बि चवणु ठीकु आहे। ऐं पछाड़ीअ जो हमेशह ईअं चई सघिजे थो, वरी सदाईं गॾु। वरी सदाईं गॾिजूं, ज़रूरु ज़रूरु साईं, वरी सदा। हा। सदाईं गॾिजूं, इहा बि ॻाल्हि सही आहे। शल सदाईं गॾिजूं। जी चङो साईं, हरिओम, जय झूलेलाल। हरिओम, जय झूलेलाल। थैंक यू वेरी मच, थैंक यू, थैंक यू, हरिओम, जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल। जय झूलेलाल।